साथियों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद अॼु पाण ॻाल्हायूं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़। समाज में थींदड़ हर हिकु बुराई, ज़ुल्म, ज़्यादती, नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारणु हर हिकु फ़र्द ते फ़र्ज़ु आहे। कंहिं सां बि ज़ुल्म नाजाइज़ी थिए थी त असांजे मथां फ़र्ज़ु थो थिए त उनजो साथ ॾियूं ऐं ॾोहीअ खे कंहिं बि क़ानूनी तरीक़े सां सज़ा ॾियारण जी कोशिशि करियूं त जीअं क्राइम मुआशिरे में घटिजे ऐं क्राइम कंदड़ जी जुरत घटिजे। ऐं जेकॾहिं असां आवाज़ु नथा उथारे सघूं ऐं उनखे सज़ा ॾियारण जी कोशिशि नथा करियूं त असां बि उन ॾोह में बराबरि जा शरीक आहियूं। असीं जेकॾहिं आवाज़ु न उथारींदासीं त ॾोहारीअ जी जुरत वधंदी। अॼु हिकिड़ो क्राइम थियो आहे, अॼु हिकिड़े माण्हू सां ज़ुल्म ऐं ज़्यादती नाइंसाफ़ी थी आहे, सुभाणे ॿिए सां थींदी, टे सां थींदी, ॾींहं ब ॾींहं ज़ुल्म वधंदा रहंदा। उनखां भलो आहे त पाण में मुतहद थी ॿधी एक इतिहाद सां उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियूं ऐं उन्हनि खे सज़ा ॾियारण जी कोशिशि करियूं। असांजे समाज में आहे हिकु वॾी बुराई आहे त असांजे मुआशिरे जा कुझु फ़र्द ईअं बि चवंदा आहिनि त असांजो छा वञे, असांजो छा वञे बाबा, असांजो छा वञे। हू जंहिंसां नाइंसाफ़ी ज़ुल्म ज़्यादती थी आहे मज़लूम माण्हूअ सां, उहो असांजे मुआशिरे जो फ़र्दु आहे, असां सां गॾु रहे थो, खाए थो, पीए थो, असांजो भाउ आहे। जेकॾहिं असीं उनजो साथ न ॾींदासीं त ॿियो केरु ॾींदो। अॼु हुन सां नाइंसाफ़ी थी आहे, सुभाणे ॿिए सां थींदी, पोइ पाण में छिड़ो छिड़ थी वेंदासीं ऐं ईअं ॾोहारनि खे छूट मिली वेंदी। उहो ज़ुल्म ऐं ज़्यादती कंदा रहंदा। उनखां भलो आहे त पाण में मुतहद थी उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियूं ऐं उन्हनि खे रोकण जी कोशिशि करियूं त जीअं जुर्म घटिजी सघे। पाण में मुतहद हूंदासीं त ॾोहारीअ जी जुरियत घटिजंदी। हू दिलि में इहो सोचींदो त जेकॾहिं आउं को बि क्राइम करण में कामयाबु थी थो वञा त हिते जा बशऊर माण्हू मुंहिंजे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारींदा ऐं मूंखे सज़ा ॾियारण जी कोशिशि कंदा। उनखां भलो आहे त आउं क्राइम न करियां त जीअं मूंखे सज़ा न मिले। हुनजे दिलि में उहे सुवाल पैदा थींदा। उहे सुवाल उनजे करे पैदा थींदा त पाण में जेकॾहिं ॿधी हूंदी त उनजी जुरियत घटिबी, पाण में ॿधी न हूंदी, पाण छिड़ो छिड़ हूंदासीं त ॾींहं ब ॾींहं क्राइम वधंदा। अॼु कंहिं ग़रीब मज़लूम सां ज़्यादती थी आहे, उन सां को बि ग़लति कमु थियो आहे, सुभाणे ॿिए सां थींदो, टे सां थींदो, ॾींहं ब ॾींहं क्राइम वधंदा रहंदा मुआशिरे में। उनखां भलो आहे त पाण मुतहद थियूं, पाण में ॿधी ऐं एको इतिहाद हुजणु लाज़मी आहे। जेकॾहिं पाण ॿधी ऐं एको इतिहाद न कंदासीं पाण में त उन्हनि खे उहा छूट मिली वेंदी। कंहिं ग़रीब खे निशानो बणाईंदा, सुभाणे ॿिए खे, सुभाणे टे खे, ॾींहं ब ॾींहं ज़ुल्म नाहक ज़्यादती थींदी रहंदी मुआशिरे में। त उते जो असांजे मुआशिरे में इहो हुजणु लाज़मी आहे त पाण में ॿधी हुजे। को बि ग़रीब, लाचार, बेवस हुजे त उनजो साथ ॾियूं, उनखे ॾुख सुख में मदद ॾियूं त जीअं हुनजा ॾुख सुख दूरि थी सघनि। पाण हिक ॿिए जो साथ ॾींदासीं त पाण में ॿधी एको इतिहाद हूंदो त को बि जाबिर, ज़ालिम, लुटेरो असांजे मथां हावी न थींदो, असांखे शिकस्त ॾियण जी कोशिशि न कंदो, असां ते ज़ुल्म न कंदो। पर जेकॾहिं पाण में ॿधी न हूंदी त हू फुरलुट कंदो, मार कुट कंदो, असां ते ज़ुल्म कंदो ऐं असांखे हर वक़्तु हिसाईंदो रहंदो। पाण डप में मायूस थी करे वेही रहंदासीं, हुनखे जीअं वणंदो तीअं कंदो पियो। उनखां भलो आहे त पाण डप वारा पर्दा लाहे होशियारी सुजाॻीअ में अचूं ऐं माण्हुनि में सुजाॻी पैदा करियूं त जीअं उहे ॾोही ॾोह न कनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु क़ानूनी तरीक़े सां उन्हनि खे सज़ा ॾियारियूं। क्राइम कंदड़नि खे पाण में ॿधी हुजणु लाज़मी आहे। असांजे मुआशिरे जा फ़र्द कुझु अहिड़ा बि आहिनि जे चवंदा आहिनि त असांजो छा वञे, असांजो छा वञे। अड़े जेकॾहिं अॼु तव्हां हिन जो साथ न ॾींदा त सुभाणे तव्हां सां बि थींदो। पोइ हर को ईअं बि चवंदो त बाबा असांजो छा वञे, असांजो छा वञे। बाबा असां सां गॾु रहे थो, खाए थो, पीए थो, असांजो भाउ आहे। जेकॾहिं असीं हिक ॿिए जो साथ न ॾींदासीं त ॿियो केरु ॾींदो। त महिरबानी करे हिक ॿिए जो साथ ॾियो। कॾहिं बि किथे बि को बि ग़लति कमु ॾिसो था, उनजे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो। तव्हांजो पहिरियों एक्शन हुन ॾोहीअ ते वॾो असरु छॾींदो। जेकॾहिं तव्हां एक्शन न खणंदा त हुनखे छूट मिली वेंदी।